मुंशी मूंसां जे हिन हक़ कयो आहे, मां ॼाणां थो, पर कुझु करे नथो सघां छो जो बेवस आहियां। मेड़ करे असां गंदल ॾिठो वञूं, हां भले वञी खून जी फायर कराए मूंखे, मेड़ करे कोन ईंदासीं मुड़ुस ॾे। मूं पंहिंजे कननि सां ॿुधियूं आहिनि बालात खाने जे ओताक में वहाब जूं रड़ियूं। पर तुझा अज़ाब ऐं रिश्तनि सां साह घाटियूं ॾिसी जीअण खां दिलि भरिजी वई आहे बालाज खान, मार मूंखे त तो मां जान छुटे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी धमाकेदार अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, ऐं वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त गमदिल खे जेको रजब सम्झाईंदे इहो चई रहियो आहे त जॾहिं मां बालाज खान जी ओताक ते पंहिंजे पुटु रोशन सां मिलण जे लाइ वञी रहियो हुयुसि त उते मां वहाब जूं रड़ियूं ॿुधियूं बालाज खान जी ओताक में अंदरि, ऐं उतां ई मां वापसि थियुसि त हीअ वहाब जूं रड़ियूं आहिनि। वहाब खे जेको आहे त बालाज खान जेको आहे त मारे रहियो आहे, कोटे रहियो आहे, तशदुद करे रहियो आहे। जे अगरि मां पंहिंजे पुट सां मिलण लाइ वियुसि त मुंहिंजे पुट सां बि इहो ई असरु थींदो, ऐं उन ई ॾींहुं जेको आहे त वहाब जो लाश मिलियो। त इन जी माना त बालाज खान तुंहिंजे भाउ खे मारियो आहे, मल्हार न। पर गौहर जेको आहे त अञा बि जेको गमदिल खे मछराईंदो रहे थो त तूं माना मल्हार ते FIR कटराए, मल्हार खे गिरफ़्तार कराए। गौहर नथो चाहे त मल्हार जेको आहे त ॿाहिरि हुजे, मल्हार जेको आहे त लाकअप में हुजे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त बालाज खान जी घरवारी जेको आहे त बालाज खान खां भागी थी चुकी आहे, ऐं हुनखे चई रही आहे त तूं मुंहिंजे मिटनि सां माना मोहबत नथो करी, उन्हनि सां जेको दिलि में तोखे बुग़्ज़ आहे त मूंखे बि मारे छॾ। ऐं बालाज खान जेको आहे त उन ते हथु खणण जे लाइ मजबूर थी वियो, ऐं पंहिंजी जेका न्याणी आहे बालाज खान जी उहा पंहिंजी माउ खे सम्झाईंदे चई रही हुई त जेकॾहिं तूं बाबा खे ईअं चिड़ाईंदी रही आहे ऐं तोखे बाबा कुझु करे विधो त पोइ मुंहिंजो केरु आहे, मुंहिंजो हिते दुनिया में केर बि न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों मुंशी मखणो जेको आहे त अञा बि जेको आहे त गमदिल खे मछराईंदो रहे थो त मल्हार मथां FIR कराए, मल्हार मथां FIR कराए। ऐं गमदिल बि जेको आहे त मुंशीअ खे साफ़ साफ़ चई छॾियो त मूंखे पूरी पक आहे जंहिं माना मुंहिंजे भाउ खे मारियो आहे, पर मां कुझु ई नथो सघां त माना हुनजी शक जेको आहे त हाणे बालाज खान जी तरफ़ आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार जेको आहे त कॾहिं बि गमदिल वटि मेड़ खणी न वेंदो। बहरहाल जी ॻाल्हि वधी वई त हू पंहिंजो पाण खे जेको आहे त थाणे अॻियां पेश कंदो, बाक़ी कॾहिं बि जेको आहे त झुकंदो कोन गमदिल जे अॻियां दोस्तों। त उमेदु आहे त हीअ अपडेट तव्हांखे वणी हूंदी दोस्तों। अपडेट पसंदि आई हुजे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।